1008 किलो हर्ट्ज ते असी असां मुखातिब आहियूं रेडियो पाकिस्तान हैदराबाद जे स्टूडियोज़ मां प्रोग्राम पेश कजे थो लोक रस। अस्सलाम वालेकुम सामीन, प्रोग्राम लोक रस सां मां आहियां जी मेज़बान शहज़ादी भुरबली। प्रोग्राम लोक रस बिल्कुल लोक रस में ही अॼु असां हिकु अहिड़ियूं सिन्फ़ूं कढियूं आहिनि जेके लोक सां ही मुशाबत कनि थियूं। लोक जो मतिलबु आहे उहा अवाम जिते असां रहूं था। अहिड़ी तरह असां वटि लोक गीत आहिनि। लोकगीत अवामी शायरी आहे। उहा शायरी जा मौसीक़ियत सां भरपूर आहे, जंहिंमें रस रचाव आहे। हिन में कंहिं बि क़िस्म जे वज़न जी का परवाह न कबी आहे, न ही बहर जो को उल्को हूंदो आहे। लोकगीत जो ताल्लुक दिमाग़ सां न पर दिलि सां आहे। लोकगीतनि जी असलियत ते ॻाल्हाईंदे केतिरा ई माण्हुनि पंहिंजा बयान ॾिना आहिनि त ही उहा सिन्फ़ आहे जंहिंखे ॿुधण वारा तमामु घणो पसंदि कनि था ऐं इहा सिन्फ़ असांजी तमामु पुराणी आहे।
खुशी आजाद हिल वजन मुझा घोट बना तुझा बेड़ा वसन तुझे दर पे खुशी आजाद हिल वजन मुझा घोट बना तुझा बेड़ा वसन तुझे दर पे खुशी आजाद हिल वजन मुझा घोट बना तुझा बेड़ा वसन तुझे दर पे खुशी आजाद हिल वजन मुझा घोट बना तुझा बेड़ा वसन तुझे दर पे खुशी आजाद हिल वजन मुझा घोट बना तुझा बेड़ा वसन तुझे दर पे खुशी आजाद हिल वजन मुझा घोट बना तुझा बेड़ा वसन तुझे दर पे खुशी आजाद हिल वजन मुझा घोट बना तुझा बेड़ा वसन तुझे दर पे तुंहिंजे दर ते ख़ुशीअ जा दुहिल वॼनि बिल्कुलु अहिड़ी तरह सां लोकगीतनि में गीच जी तमामु घणी अहमियत आहे। गीच औरतुनि जा लोकगीत आहिनि जेके सिंध जे कुंड कुर्छ में ख़ुशीअ जे मौक़े ते ॻाया वञनि था। हूं त गीच जी लफ़्ज़ी मायना आहे ॻायो वञे ऐं इस्तिलाही मायना हिन में इहो आहे त उहो ॻाइण जो शादी या ख़ुशी जे मौक़े ते अक्सर करे औरतूं ॻाइनि। लाड़ में गीचनि खे गियो ऐं किन भाङनि में सहरो बि चवनि था। सिंध में गीचनि जो सिलसिलो तमामु आगाटे वक़्त खां राइज आहे। उन खां अलावा लोकगीत जी इन सिंफ़ में शादी ऐं विहांव जे साणनि सौण साठनि खां वठी गहन ज़ेवरनि मेहंदी कपिड़नि ऐं वरी कुंवार ऐं घोट जी सहारा जा केतिरा ई मज़मून इन लोकगीतनि में शामिल हूंदा आहिनि।
आम लोकगीत आहे जेको घणो करे तंबूरे ते सिक ऐं सोच सां ॻायो वेंदो आहे। मोर पखी जी निस्बत सां जुड़ियो आहे। जीअं मोर पखी ॾाढो ख़ूबसूरत आहे, अहिड़ी तरह सां हिन मोरड़े वारो जेको गीत ॿुधो हूंदो उनजी बि ख़ूबसूरत उनजे गीतनि में उनजे शाइरीअ में तव्हां ॿुधो जेको तव्हांखे तमामु घणो पसंदि आयो हूंदो, छाकाणि जो हीअ असांजा उहे गीत आहिनि जेके असां वटि शादियुनि जे मौक़े ते ऐं ख़ासि तौर ते कोशिशि कबी आहे त असांजे जेके तालीमी इंस्टीट्यूट हूंदा आहिनि उन्हनि ॿारनि खे इन ते तमसीली तौर ते बि इन्हनि प्रोग्रामनि खे इन्हनि गीतनि खे ज़रूरु आंदो वञे। ॻाल्हि कयूं पिया त अॼु असां लोकगीतनि जे हवाले सां पे ॻाल्हि कईसीं त लोकगीतनि में गीचनि जो ज़िक्र कयोसीं, उन में मोरड़े जो ज़िक्र कयोसीं। हाणे जेकॾहिं असां छलड़े जो ज़िक्र न कयूं त मां सम्झां थी त लोकगीत में इहो बि अधूरो थी वेंदो। छलड़ो असां वटि सिंध में ख़ासि तौर ते कोहिस्तान ॾांहुं ॻायो वेंदो आहे। हूं त पहिराड़ी में चाहे शहर में जिते बि शादियुनि जो या ख़ुशी जा जिते बि लाॾा ॻाइबा आहिनि उते ज़रूरु छलड़े जो रखियो वेंदो आहे गीत, ऐं उन छलड़े जे गीत ते छोकिरियूं तमसीली तौर ते उनखे परफॉर्म बि कंदियूं आहिनि। पहिराड़ी जा माण्हू पंहिंजी महफ़िलुनि में ख़ूब ॻाए पंहिंजो रूह रिझाईंदा आहिनि। छलड़ो मुंडी या छले खे चइजे थो, भले उहो सोन चांदीअ जो हुजे या कूड़ो हुजे, सिक मोहबत वारा उनखे साह सां सांडींदा आहिनि ऐं पंहिंजे प्यारे पिणीअ जी निशानी सम्झी उनखे दिलि में जाइ ॾींदा आहिनि। मुंहिंजो छलड़ो पाणीअ में भेण मुंहिंजो
जो भी ज़िक्र कयोसीं, पर इन्हनि लोक गीतनि में मेहंदी जो ज़िक्र ऐं गाननि जो ज़िक्र बि ज़रूरु हुजे। छाकाणि जो जॾहिं असां वटि इहे रस्मूं थियनि थियूं त उन्हनि में गाननि जी बि हिकु रस्म थींदी आहे। उन गाननि खे ॻोठ जूं शहर जूं जेके बि औरतूं ऐं ख़ासि तौर ते घोट जूं भेणूं आहिनि, घोट जूं कज़न्स आहिनि, रिलेटिव्स आहिनि, उहे सभु गॾिजी गाना ठाहिनि थियूं ऐं सॼे ख़ानदान खे, सॼे राज खे उहे गाना ॿधा वञनि था। तमामु घणो इहो शौक़ु हूंदो आहे त ख़ुशी जो बि इज़हार हूंदो आहे त घोट जी भेण खे या घोट जी कंहिं सौट ऐं मासात खे उहो गानो ॿधियो वञे। गॾोगॾु मेहंदी जी बि रस्म, उन ई ॾींहुं उहा मेहंदी जी रस्म बि कनि थियूं। असां वटि हाणे त ॿहिराड़ी में बि इहो थिए थो त उन में चिटिया था वञनि। पहिरीं ईअं हूंदी त सादी मेहंदी लॻाई वेंदी हुई, पर हाणे असां वटि शहरनि में बि मेहंदी जो हिकिड़ी बाक़ाइदा हिकिड़ी रस्म थिए थी ऐं हिकु राति जेको फंक्शन जो थिए थो उहो सॼो मेहंदी ते ई डिपेंड करे थो। सामीन, सिंध में किथे भी, चाहे वो बहराड़ी हुजे या शहर, उन्हनि में शादी जो को काज हुजे या का बि ख़ुशीअ जी का रस्म हुजे, हो जमालो आख़िर में ज़रूरु ॻायो वेंदो आहे। ऐं हो जमाले ते जेके बि उन घर जा भाती आहिनि, राज में जेके मौजूदु आहिनि, सभु गॾिजी झूमिरियूं पाइनि था। हो जमालो सिक ऐं मोहबत वारो लोकगीत आहे जेको सॼी सिंध में ख़ुशीअ जे मौक़नि ते ॻायो वेंदो आहे। हिन में ॾाढो मिठास, मोहबत, सिक ऐं सोच समायल हूंदो आहे। हिन में हुसन ऐं हुसन वारनि जी तारीफ़ हूंदी आहे। हो जमालो टोलियूं ठाहे ॻाईंदा आहिनि। पहिरियां हिकु ॼणो सुर सां शेर चवंदो,
ऐं ॿिया सभई हुन सां गॾु हो जमालो चवण में शामिल थी वेंदा। हो जमालो ॾाढो मिठो ऐं मुहबत वारो लोकगीत आहे जेको न सिर्फ़ु सिंध में पर सिंध खां ॿाहिरि बि मक़बूल आहे। जो वक्त पुॼाणी ते पहुतो आहे। मेज़बान शहज़ादी भुरबड़ी, प्रोड्यूसर नाइमा सिद्दीक सुमरो ऐं इंजीनियर साथी असां सां गॾु आहे तौफ़ीक अहमद मेमन। इन ई दुआ सां इजाज़त वठंदासीं त शाल जिते बि हुजो ख़ुशि ऐं आबाद हुजो।